वालेकुम। अॼु मां तव्हां खां हिकु सवाल पुछणु चाहियां थी। जेकॾहिं हवा नज़र अचे हा त असां उनखे साह खणण में हिमत करियूं हा। असां सभु रोज़ानो हवा साह में खणूं था जेका आलूदगी जो शिकार रहे थी। महिरबानी अहला, मुंहिंजो नालो नरमीन आहे। मां 5 दर्जे में पढ़ंदी आहियां। अॼु असांजो मौज़ू आहे हवा जी आलूदगी। असां अव्हांखे ॿुधाईंदासीं त हवा जी आलूदगी छा आहे। हवा जी आलूदगी उन हालत खे चवंदा आहियूं जॾहिं हवा में नुक़सानकार शयूं मिलिजी वञनि, जहिड़ो दूंहों, ज़हरीलियूं गैसूं, मिटी ऐं बदबू जेके इंसाननि, जानवरनि ऐं ॿूटनि ऐं माहौल लाइ नुक़सानकार आहिनि। आलूदगी जा सबब: कारखाननि मां निकिरंदड़ धुओं, गाॾियुनि मां निकिरंदड़ धुओं, कोयलो, तेल ऐं गैस जो ॿारणु, प्लास्टिक वग़ैरह जो सड़णु। हवा जी आलूदगीअ जा असर: दम जी बीमारी, खंघ, सुस्ती, गनूदगी ऐं मथे में सूर पवणु। हवा जी आलूदगी खां कीअं बची सघिजे? वण वधीक पोखणु घुरिजनि, किचिरो न साड़णु घुरिजे, गाॾियुनि जो घटि इस्तेमालु करणु घुरिजे।